अस्सलामुअलैकुम नाज़रीन, मेरा टीवी न्यूज़ में आवाया सायरा सुमरो ऐं बुलेटिन में असां सां गॾु साथ ॾींदो मुबशिर सोलंकी। सभ खां पहिरीं हिकु नज़र हेडलाइन ते। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त पाक फ़ौज भारत खे अहिड़ो सबक़ सेखारियो आहे जेको हमेशह यादि रखंदो। उहो वक़्तु जल्दी ईंदो जॾहिं कश्मीर पाकिस्तान जो हिसो ऐं आज़ादु थींदो। इतिहाद ऐं एके सां कश्मीरियुनि खे उन्हनि जो हक़ ॾियारींदासीं। मुज़ाफ़राबाद में तक़रीब खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म वधीक चयो आहे त लैपटॉप का मशीन न आहे, हीउ हिकु नज़रियो आहे। लैपटॉप ॾियणु रिश्वत हुजे हा त छा अॼु असांजा नौजवान डॉक्टर ऐं इंजीनियर थी सघनि हा? नौजवान पाकिस्तान ऐं कश्मीर खे दुनिया में अज़ीम बणाईंदा। मुखालिफ़ धुर जे अॻवाननि जी इस्लामाबाद में गॾिजाणी। वज़ीर आज़म जी ॻाल्हियुनि वारी आछ ते मुशावरत। ज़रियनि मूजिबि तहरीक इंसाफ़ जी क़यादत पंहिंजी राय खां आगाह कयो। पीटीआई अॻवान असद कैसर चयो आहे त ॻाल्हियुनि जी आछ ते महमूद खान अचकज़ई ऐं अलामा नासिर अब्बास अॼु वज़ीर आज़म खे जवाबु ॾींदा। पानी पीटीआई महमूद खान अचकज़ई ऐं अलामा नासिर अब्बास खे ॻाल्हियूं करण या न करण जो अख़्तियार ॾिनो आहे। महमूद खान ऐं अलामा नासिर अब्बास मथां एतमाद न करण जूं ॻाल्हियूं बेबुनियाद आहिनि। तहरीक इंसाफ़ जे अॻवाननि पारां शाह महमूद कुरैशी ऐं ॿियनि जे आज़ादी जो मुतालबो। फवाद चौधरी, इमरान इस्माइल ऐं महमूद मौलवी वज़ीर आज़म खे ख़त लिखी छॾियो। नेशनल डायलॉग कमेटी तरफ़ां लिखियल ख़त में चयो वियो आहे त ॻाल्हियूं तॾहिं कामयाब थींदियूं जॾहिं शुरूआत एतमाद सां थी। शाह महमूद, यास्मीन राशिद समेत कोट लखपत जेल में क़ैद क़यादत खे माफ़ी या पेरोल ते आज़ादु कयो वञे त जीअं ॻाल्हियुनि में अॻवाननि जी असराइती शिरकत थी सघे। दिफ़ा वारे वज़ीर ख़्वाजा आसिफ़ चयो आहे त वज़ीर आज़म केतिरा ई भेरा पीटीआई खे ॻाल्हियुनि जी दावत ॾिनी। ॻाल्हियुनि लाइ ॿिए तरफ़ खां शर्त रखिया वेंदा आहिनि। पीटीआई जेकॾहिं पंहिंजो हाउस उन ऑर्डर करे वठे त अॻिते वधी सघे थो। ख़्वाजा आसिफ़ वधीक चयो आहे त खसारे में हलंदड़ इदारनि खे खांगायो वेंदो। मुख़्तलिफ़ डिस्ट्रीब्यूशन कंपनियूं बि खसारे में हली रहियूं आहिनि। इदारनि जे तबाही जी ज़िम्मेवारनि जो एहतिसाब थियणु घुरिजे। निजकारी बाबति सलाहकार मोहम्मद अली चयो आहे त पीआई जी निजकारी सां हुकूमत खे 10 अरब न 55 अरब रुपया हासिल थींदा। 10 अरब कैश मिलंदा, 45 अरब रुपया हुकूमती एक्टिविटी हूंदी। हुकूमत 45 अरब रुपयनि जी मालियत जा 25% शेयर्स बरक़रार रखंदी। उमीद आहे त पीआई जा नवां मालिक अप्रैल खां क़ौमी एयरलाइन हलाइनि। इतलात वारे वफ़ाक़ी वज़ीर अता तारड़ सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे निजकारी बाबति सलाहकार मोहम्मद अली चयो आहे त निजकारी जो अमल 20 साल अॻु 2005 में शुरू थियो हो। निजकारी सां पीआई जी अज़मत आहिस्ते आहिस्ते बहाल थींदी। माज़ी में तमामु घणियूं ग़लतियूं थियूं। पीआई जी निजकारी सां सीड़पकारी थींदी। नाणे वारे वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब चयो आहे त गुज़िरियल माली साल में 2.7% मुआशी तरक़ी मस्बत ज़रूर रही, पर उहा मुआशी तरक़ी वधंदड़ आबादीअ जूं ज़रूरतूं पूरियूं करण लाइ नाकाफ़ी आहे। मुल्की मईशत इस्तेहकाम जे मरहले मां निकिरी तरक़ी तरफ़ वधी रही आहे। अमरीकी मैगज़ीन खे इंटरव्यू ॾींदे मोहम्मद औरंगज़ेब वधीक चयो आहे त हुकूमत कर्ज़ बदिरां एक्सपोर्ट ते बदल हिकमत अमली इख़्तियार करे रही आहे। पाकिस्तान हिकु अहम मुआशी मोड़ ते पहुची चुको आहे। मुआशी इस्तेहकाम सुधारनि ऐं पॉलिसियुनि जे तसलसल सबबि बहाल थी रहियो आहे। IT एक्सपोर्ट 4 अरब डॉलर खां वधी वई आहे। सीनियर सूबा वज़ीर शहजीर मेमन चयो आहे त सिंध में 1018 अरब रुपयनि जा तरक़ियाती मंसूबा मंज़ूर कया विया आहिनि। बोर्ड मुतासिर इलाइक़नि जी बहाली तइलीम हैसियत तरजीह आहे। बोर्ड में तबाह थियल 1600 स्कूलनि जी तइमीर लाइ 340 अरब रुपया रखिया विया आहिनि। पंहिंजे बयान में शहजीर मेमन वधीक चयो आहे त सिंध में 9 कैडेट कॉलेज ऐं सखर में शागिर्दनि खे यूनिवर्सिटी ठाहे पई वञे। बोर्ड मुतासिरनि लाइ हाउसिंग स्कीम कराची ऐं ॿियनि शहरनि में जारी आहे। सिंध सोलर एनर्जी मंसूबे लाइ 69.97 अरब रुपया मुक़दस कया विया आहिनि। दादूगर मां औरत जो लाश हथ क़तल जो शक, मुड़ुस ऐं ॾेर गिरफ़्तार। वापडा कॉलोनी वेझो घर मां औरत साइमा राहूजो जो लाश मिलियो। पुलिस जी कार्रवाई। औरत जे मुड़ुस सरताज राहूजू समेत 2 ॼणा गिरफ़्तार। पुलिस जो चवणु आहे त औरत जे मुड़ुस मूजिबि संदसि घरवारी आपघात कयो आहे। वाक़ियो ख़ुदकशी नथो लॻे, वधीक जांच कई पई वञे। घोटकी में 5 घरभातियुनि खे क़तल कंदड़ जवाबदारनि खे 5 भेरा फ़ाइजी सज़ा। फर्स्ट एडिशनल सेशन जज जी अदालत ॾोह साबित थियण ते जवाबदार इमरान ठगड़ खे सज़ा ॿुधाए छॾी। जवाबदार 2 साल अॻु वालदा मरियम, भेण शुमाइला, भाणेजी इकरा आयत टगड़ समेत 5 भातियुनि खे क़तल कयो हो। भाणेजी सफ़िया खे ज़ख़्मी करण ते जवाबदार मथां 50,000 रुपया ॾंड। कड़ी खैरो में बदमनी ऐं हिंदू बिरादरी खे धमकियुनि ख़िलाफ़ ॿिए ॾींहुं बि हड़ताल। आलशेरी
यूनियन एसोसिएशन जे सत्ते शाही बाज़ार, सराफा बाज़ार, पंचखली चौक ऐं ॿिया कारोबारी मर्कज़ बंदि। अॻवाणनि चयो आहे त हिंदू बिरादरी ऐं वापारी अॻवाणनि खे धमकियूं बावजूदि पुलिस कार्रवाई नथी करे ख़ौफ़ में मुब्तला आहियूं। बदअमनी ते ज़ाब्तो आणे तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे।